अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। हिकु अजीब एतिराज़ु कयो वेंदो आहे त मज़हब जो ग़लति इस्तेमालु कयो थो वञे। इन लाइ उनजो हल इहो आहे त मज़हब खे ई मुआशिरे मां ख़तमु कयो वञे। इहो अक्सर उन्हनि हज़रात जी तरफ़ खां एतिराज़ु कयो वेंदो आहे जिन खे मज़हब सां ख़ुसूसन नफ़रत आहे। इन में को शक न आहे त मज़हब जो ग़लति इस्तेमालु कयो थो वञे, पर उन जे बावजूद बि अॼु बि मुआशिरे में अहिड़ा माण्हू आहिनि जेके मज़हब खे सही तरीक़े सां इस्तेमालु कनि था। जेकॾहिं उनजो हल इहो आहे त मज़हब खे ख़तमु कयो वञे, पोइ तव्हां खां सुवालु आहे त मुआशिरे में नज़र विझो त केतिरा अहिड़ा मामला आहिनि जेके सही तरह कमु नथा कनि। छा उन्हनि समूरनि खे ख़तमु कजे? पाकिस्तानी सियासत ते नज़र विझो त कहिड़ा सियासतदान आहिनि जेके सियासत खे सही तरीक़े सां कनि था। अहिड़े तरीक़े सां पाकिस्तानी इदारनि खे ॾिसो, छा उहे सही तरीक़े सां कमु कनि था? अहिड़े तरीक़े सां डॉक्टरनि खे ॾिसो त छा उहे डॉक्टरी जे सही शोबे खे सही तरीक़े सां अदा कनि था, उनजो हक़ अदा कनि था। मेडिकल जे हवाले सां तक़रीबन सरकारी अस्पतालनि में किरोड़नि अरबनि जो बजट ईंदो आहे, पर उन जे बावजूद बि ग़रीब मिसकीन खे उन मंझां ख़ातिर ख़्वाह फ़ाइदो कोन थो थिए। हता कि कॾहिं ईअं बि थींदो आहे त हिकिड़ी इंजेक्शन बि मुफ़्त में न मिलंदी आहे। अहिड़े तरीक़े सां मुआशिरे में केतिरा ई अहिड़ा मामला आहिनि जेके सही तरीक़े सां कमु कोन था कनि। वकीलनि खे ॾिसो, छा वकील पंहिंजे वकालत सां सचाई सां कमु कनि था? सिपाही खां वठी जनरल ताईं सभु माण्हू करप्ट आहिनि, उहे सही तरीक़े सां कमु कोन था कनि। इन खां अलावा मुआशिरे में ॿियूं केतिरियूं अहिड़ियूं शयूं आहिनि। ऐं अदालती निज़ाम खे तव्हां ॾिसो, छा तव्हांखे पाकिस्तानी अदालतूं सही तरीक़े सां कमु कंदे नज़र अचनि पियूं? पाकिस्तान जा केतिरा इदारा ॾिसो, पुलिस जो डिपार्टमेंट ॾिसो, मेडिकल जो डिपार्टमेंट ॾिसो, सियाहत ॾिसो, जेके बि इदारा आहिनि तक़रीबन, छा उहे सही तरीक़े सां पंहिंजे कम खे अदा कनि था? पोइ तव्हांजो छा ख़्यालु आहे त छा उन समूरनि खे ख़तमु कजे? पुलिस जो इदारो जेकॾहिं कमु सही नथो करे त पुलिस जो इदारो ख़तमु कजे। पाकिस्तानी सियासतदान जेकॾहिं सही कमु नथा कनि त पोइ सियासत खे ख़तमु कजे या उन सियासतदान सॼनि खे ख़तमु कजे। ईअं ई क़ौमी इदारा जेके बि आहिनि, हसास इदारा आहिनि, जेके बि सही तरीक़े सां कमु अदा नथा कनि, छा उन्हनि इदारनि खे ख़तमु कजे? ऐं पाकिस्तान में केतिरा ई हाणे रेप जा वाक़ियात थियनि था, एतिरे क़दुरु जो माज़ अल्लाह पनाह ॾे, नंढड़ियुनि नंढड़ियुनि नियाणियुनि सां ज़िना जा मामला, रेप जा मामला कया था वञनि, उन्हनि खे रेप करे वरी मारियो थो वञे। छा उनजो हाल इहो आहे त समूरे नौजवाननि खे खसी कजे? असल में मसइलो इहो आहे त जंहिं जॻह ते जेका ख़राबी आहे त उन ख़राबी खे ख़तमु कबो। ऐं इहे जेके मूं सुवाल कया आहिनि, तव्हां ज़रूरु उनजो जवाबु इहो ॾींदो त इन में जेके बि बुरायूं आहिनि, जंहिं इदारे में, जंहिं महकमे में जेके बुरायूं आहिनि, उन्हनि बुरायुनि खे ख़तमु कजे, उन्हनि कमियुनि कोताहियुनि खे ख़तमु कजे। ठीकु ईअं ई मज़हब जे मामले में बि जेकॾहिं कोई ग़लति इस्तेमालु करे थो त उन्हनि ग़लतियुनि खे ख़तमु करण जी कोशिशि कजे, उन्हनि ग़लतियुनि खे सुधारण जी कोशिशि कजे, उन्हनि ग़लतियुनि खे इन मुआशिरे मां ॿाहिरि कढण जी कोशिशि कजे, न इहो त उन शइ खे ख़तमु कजे। पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे दौर में जॾहिं हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम अल्लाह जो पैगाम पहुचायो पिए, उन वक़्त में बि काबतुल्लाह जे अंदरि बुत रखिया विया हुआ। छा उनजो हल इहो त काबतुल्लाह खे ख़तमु कजे? बल्कि हिकमत अमली सां पाण करीमन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मुआशिरे जी तरबियत कई। उनखां बाद में उन बुतनि जी मज़म्मत बयानु कई वई, उनजी बुराई बयानु कई वई, उनजा नुक़सानात बयानु कया विया, पोइ उन खे ख़तमु कयो सही तरीक़े सां। ईअं ई मज़हब में जेकॾहिं कुझु अहिड़ियूं शयूं ग़लति अची वियूं आहिनि, उनखे माण्हू ग़लति इस्तेमालु कनि था, त उन्हनि खे ग़लति शयुनि खे ख़तमु करण जी कोशिशि कजे, न कि उहा शइ ख़ुदि ख़तमु कजे। अल्लाह ताला तव्हां असांखे सही सम्झ अता फ़रमाए।
अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू।